याद रखी छे मुझे महबूब मुस्तफा जा मेहमान थई को कहजो मेहमान को कहजो मेहमान हे बचड़ा मुझे मुस्तफा जा मेहमान साईं मौलाना बुधाए पियो त बचड़ा कंहिंजे दर ते पिनण को न वींदा हन ॻोठ जी मुअज़्ज़ज़ शख्सियात हन जेके पचाए न बचड़न खे खाराईंदा हन याद रख मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे बचड़ा जरे सुम्हंदा हन उस्ताद जो जंहिं जिस्म ते लठ लॻंदी आ उस्ताद जी सख़्ती थींदी आ इन पटड़े ते सुम्ही करे जिस्म खे जेके वॾा थींदा हन उन तकलीफ़ुनि जे एवज़ मुंहिंजो रब इन जिस्म तां जहन्नम जे बाहि के हराम करे छॾींदो आ जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मुझो अल्लाह कुरान जे हाफ़िज़न के फरमाइंदो ऐं मुझे मुस्तफा जा दीवानो कुरान पढ़ंदा वञो जन्नतुन जे महलन जा जन्नत जे महलन जा इहे तबका किरास कंदा वञो जिते तव्हां कुरान जी तिलावत पूरी कयो मां रब तव्हां जे लाइ उते महल तयार कराए छॾींदुसि जेतिरियूं मुबारकूं चवनि हिन दौर जे अंदर यकीन कयो जिते सॼी सिंध में पिया हलूं पर जेको न लुत्फ़ ऐं सुकून हिते बचड़नि जो क़ुरान ॿुधी आयो जेतिरियूं मुबारकूं खाही कासम वारा चओ तव्हांखे ॾियां उहे मुबारकूं घटि हन मगर ही तव्हांजो फ़ैसिलो अज़ीम आहे खुदा जो कसम खणी थो चवां जंहिं ज़मीन ते अल्लाह जो क़ुरान जी तिलावत थींदी आहे उहो भितर बि दुआऊं घुरंदो आहे अल्लाह जे ज़िक्र करण वारो जॾहिं ज़िक्र करण वारो ज़मीन तां पैर खणंदो आ मुझो रब जे दरबार में ज़मीन दुआ घुरंदी आ मौला टाइम छॾीस त बीहे चो त हे अल्लाह जो ज़ाकिर बानो ज़िक्र कंदो आ मुझे रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आ हिन मस्जिद में जॾहिं सॼा बचड़ा रब जो क़ुरान पिया पढ़नि ॿुधायो उन जे रहमत सां सॼो ॻोठ रहमत सां आबाद हूंदो या न हूंदो करोड़े मुबारक उन्हनि खे जन मस्जिद ठहराई इदारो ठही रहियो आहे ऐं मुसलमान याद रखी छॾिजां दुनिया ते कई आया कई वया पर ही जेको कम हली रहियो आहे न इहो ख़त्म थियण जो न आहे मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो त दुनिया मां उहे माण्हू मरंदा न आहिनि जेके अहिड़ो सदके जारिया छॾे वेंदा आहिनि मदरसे जो कम हली रहियो आहे नंढड़ा बचड़ा मुंहिंजा दोस्त हेॾी वॾी कुशादी मस्जिद में जनवरीअ जे पारे में पढ़नि पिया पर जे न मदरसो ठही वियो ऐं कमरे में बंदि कमरे में सीअ खां बचड़नि जॾहिं न सुकून सां क़ुरान पढ़ियो ॿुधाए त उन्हनि जे अंदर मां दुआ निकिरंदी या कान निकिरंदी ऐं जॾहिं इन बचड़नि जे अंदर मां दुआ निकिरंदी ॿुधायो त मुंहिंजो रब ऐं मदीने जो ताजदार राज़ी थींदा या कोन थींदा ऐं मुसलमान याद रखी छॾ हिन अल्लाह जे क़ुरान जे लाइ हिन अल्लाह जे क़ुरान जे लाइ बसि हिकिड़ी आयत तिलावत करे मां उथां हिन अल्लाह जे क़ुरान खे यादि करण जे लाइ सभु कंहिंजो वस न आहे हर माउ चाहींदी आहे मुंहिंजो बच्चो क़ुरान जो हाफ़िज़ थिए पर हर बच्चो थींदो न आहे मदीने के लिए हर आंख रोई पर मदीना देखता है कोई कोई सुर में चवां मदीने के लिए हर आँख रोई मदीना देखता है कोई कोई अज़ीज़ान मल हर अम्मा जी तमन्ना हूंदी आ त मुंहिंजो बचड़ो क़ुरान करीम जो हाफ़िज़ थे मगर हर अम्मा जी उम्मीद पूरी कान थींदी आ क़ुरान करीम जो हाफ़िज़ उहो थींदो आ जंहिंजे सीने ते मुझे मुस्तफ़ा जे निगाह जो फैज़ पहुचंदो आ हे उहे मासूम बचड़ा अथव तव्हां ॾिसो त सही के 8 सालनि जा हाफ़िज़ के 10 सालनि जा हाफ़िज़ उन्हनि हाफ़िज़नि जी कहिड़ी ॻाल्हि कयां जेके क़ुरान पढ़ी विसारींदा आहिनि न हितों जा धोबी का कुत्ता न घर का न घाट का यादि रखी छॾियो जॾहिं न क़ुरान पढ़ी विसारे छॾियो इहे न हितों जा न हुतों जा कंहिं कम जा ई कोन रहिया छो त अल्लाह उन्हनि ते कुर्ब कयो ख़ुदा उन्हनि खे इज़त बख़्शी ख़ुदा उन्हनि खे सीने में ताक़त ॾिनी हो दुनिया जे रंगीननि में गुम थी करे रब जे क़ुरान जो कदर न कयो रब चवे तो ए बेकदर जे तू न मां रब जे क़ुरान जो कदर नथो करी त तुंहिंजी बि मां रब वटि काई इज़त कान
दोस्तों हे जेके परेशानियूं थियूं अचनि, हे जेके मुश्किलातूं थियूं अचनि, टाइम ओवर थियो, मुखे ओवर थियण न घुर्जे। ॿुधाइण लाइ त घणो कुझु दिलि चवे थी, पर दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर। एतिरो थकल हाँ, एतिरो थकल हाँ जो मां यकीन कयो दोस्तों तव्हांखे ॿुधाए नथो सघां। सुबुह 8:30 बजे घरों निकितो, अलाए केॾी मंज़िल करे 2 प्रोग्राम करे हिन 3, हालांकि मूं चयो दोस्तनि खे त 2-3 ॾींहं छॾियो, पर चयो असांजी तारीख़ मुक़ररु थियल आहे। बसि पोइ मजबूर मां बची वियो हाँ। इन्हनि सां मुंहिंजो वाइदो 10-20 मिंट थियल जो आहे न, वेठा न दोस्त हिते 10-20 मिंट, पर तव्हांजे मुहबत हेॾी वॾी जमायत खे ॾिसी करे ज़ोर ॾेई 1 कलाक ॻाल्हायो अथमि। इंशा अल्लाह ताला ख़ुदा घुरियो त कंहिं वांद कई जे टाइम ते, पर हे क़ुरान जी आयतूं 2 या 3 पढ़ां तूं, इहे गौर सां ॿुध त तोखे ख़बर पवे त तोखे जेके परेशानियूं थियूं अचनि छो थियूं अचनि। जेका तुंहिंजी रोज़ी तंग थी थिए छो थी थिए। पढ़ा रब जो क़ुरान, तूं चवंदो हुई त मुंहिंजी रोज़ी तंग थी आहे, मौलाना को तावीज़ लिखी ॾे। ओ भाड़िया, मौलाना जे तावीज़ में जेकर एतिरी ताक़त हुजे त पाण 250 वठी पोइ तावीज़ छो लिखे? पाण कारी मुर्गी वठी तावीज़ छो लिखे? इन तावीज़नि जे पुठियां वञण जे बजाय मुसल्ले सां प्यार कर ऐं रब जे क़ुरान सां प्यार कर। मुसलमान गाल चढ़ी आई आहे करे थो वठां। हिकड़ी अल्लाह जी ने कसाले बानड़ी धारन जे इलाके में शादी करे वई। अल्लाह जे ज़ात उनके हिकड़ो पुटड़ो दिनो, जीअं पुटड़ो अञा पंध जेड़ो थियो, अल्लाह मुड़स घुराए वरतो। मां सजी जिंदगी बचड़े जे मथा कुर्बान करे छॾींदी आ। अमड़ बी शादी कान कई, पंहिंजे बचड़े के संभालण में लगी वई। दिल में ख्याल थी करे मुझो कोई मिट माइट हिते नाहे, मुझो मुड़स भी गुजारे वयो। खबर नागे दुनिया मुझे बचड़े सा केड़ो वर्ता कंदी। एड़ो छो न पंहिंजे बचड़े के धंधो सेखारिया जो मुझो बचड़ो कदे दुनिया में कंहिंजो मोहताज न थे। एक जीजल अमड़ जे अंदर में उकीर पैदा थिया, अमड़ जे अंदर में आस पैदा थिया। दिल में तमन्ना पक्की करे नमाज जो टाइम थियो। मां के खबर हुंदी आ त मुझो बचड़ो बिस्कुट केड़ा शौक सां खाइंदो आ। मां के खबर हुंदी आ मुझो बचड़ो टाफियूं केड़ियूं शौक सां खाइंदो आ। अज त मां के खबर आ त मुझो बचड़ो सोपारियूं केड़ियूं शौक सां खाइंदो आ। चल अल्लाह जी ज़ात असां जे नौजवानन के जे पनाह में रखे। बचड़े के अम्मा चयो, बचड़ा अच त नमाज पढ़ो। नंढड़े बचड़े चयो, अम्मा वरिया नमाज छा है? चवे थी बचड़ा अच त सही, वुजू कर मूसा। अम्मड़ वुजू करण लगी, बचड़ो इए मिड़ई हथ धोण लगो। अम्मा मुसल्लो विछायो, बचड़े के मुसल्लो विछाए दिने। बचड़े चयो, अम्मा ही छा थी कराए? चवे थी बचड़ा जेको भी नमाज पढ़ी बस कदो, पो जेको भी अल्लाह खां सवाल कदो, मुझो रब उन जो सवाल पूरो करे छॾींदो। बचड़ो तो चवे, अम्मा मां जे नमाज पढ़ी अल्लाह से को बिस्कुट घुरा मुखे दींदो? हाँ बच्चा दींदो। अम्मा टाफियूं भी दींदो? हाँ बच्चा दींदो। अम्मा पो मिंट कर। बचड़ो तकड़ में मुसल्ले ते सजदन में शुरू थी वयो। जीजल अम्मा नमाज पढ़ी करे बचड़े के चवे थी, बचड़ा अखियूं बंद करे चो, ओ मुझा करीम रब तुझा गैबी खजाना भरल हल। ओ मुझा मौला पंहिंजे महबूब मदीने वारे मीर जे सदके बचड़े टाफियूं घुरियूं। अम्मा टाफियूं ऐं बिस्केट बचड़ा घुर। चवे तो अल्लाह से मुखे टाफियूं भी दे, बिस्केट भी दे। अम्मड़ पंहिंजे गीदे मां कढी बचड़े जे आॾो रखियो। अम्मड़ कलमो भरे हीअं कयो, बचड़े हीअं करे हीअं कयो। ॾिठई त टाफियूं भी पयूं हन, बिस्केट भी पया हन। दाह करे चई, अम्मा मुखे अल्लाह टाफियूं भी ॾेई छॾियूं, बिस्केट भी ॾेई छॾिया। तवज्जह कजा, जेकर लाउड ते आवाज पहुचे तो त खुदा करे शल मुझो मुसलमान अमड़ियूं भेनरूं हीअ ॻाल्हि ॿुधी वठी। अज़ीज़ाने मन जीअं कलाक हिकड़ो गुज़रियो, बच्चे के वरी शय जी बाड़ लगी। अची अम्मा के बाह में हथ विधे, अम्मा उथी वुजू कर त नमाज पढ़ूं त मां रब खां शय घुरा।
हिकड़ो दफो जी जल अमड़ बचड़े खे वाट ॾेखारी। अम्मा चए त बचड़ा निमाज़ टाइम सां पढ़बी आ न अम्मा मूंखे शइ जी सिक लगी आ। हर हर बचड़ो पंहिंजे अम्मा खे मुसल्ले ते वठियो अचे। सिलसिलो हलंदो रहियो। अम्मा बचड़े खे ॾींदी रही। ॿियो या टियों ॾींहुं थियो पाड़े में कज़ियो थी वियो। अम्मा कज़े ते हली वई। को माण्हू दुनिया मां छॾे हलियो वियो। अमड़ के उन कज़े ते देर थी वई। बचड़ो रांदि खेॾण हलियो वियो। बुख लगी बचड़े खे। चीअ जो घर आयो ॾिठई त अम्मा कान्हे का। अम्मा कज़े ते वई आ। दिल में ख्याल कई अम्मा जो इंतजार छो थो कयां। जंहिंखां रोज़ घुरंदो हां उन्हे खां ई घुरी थो वठां। उन नंढड़े मासूम बचड़े छा वुज़ू कयो हूंदो अंदाज़ो लगा। मिड़ई पानी खणी हथड़न के हणी मुंह के हणी अम्मा जो मुसल्लो विछाए इए सजदा बटे ॾेई अखियूं बंद करे चवे थो मौला ओ मुझा करीम रब अज मुझी जी जल अम्मा भी ना है। अज पांजे महबूब जे सदके टाफियूं ऐं बिस्कुट न बुख ॾाढी लगी आ। मौला का मानी खारा। एडा मासूम बचड़ो हथड़ा खयो बीठो आ। ओडा बेनियाज रब अर्शन ते ऐलान करे रहियो ओ जिब्रील जी रब्बे जलील अञा मुझो मासूम बानड़ो हथड़ा पोइते न खणे जन्नत जा ताम वञी ॾीस त मुझे मुस्तफा जो गुलाम खाई सुकून करे। उन बचड़े अञा हथड़ा करे हीअं कया। ॾिसे त माशाअल्लाह ताज़ी उब थी पई निकिरे। भाॼी बि ताज़ी मानी बि ताज़ी अजीब खुशबू आ। मुसल्लो उते छॾे उहा मानी खणी अचे खट ते वेठो। हाणे बचड़ो खाई रहियो आ। ओॾो अम्मा बि वापसि आई। ॾिठई त दड़ो खुलियो पियो आ। पक थियसि त मुंहिंजो बचड़ो आयो आ। यकीनन बुखारो हूंदो वञी मानी पचायां। जीअं अंदरि आई ॾिसे त मुंहिंजो बचड़ो मानी खाई रहियो आ। अहिड़ी खाई रहियो आ जंहिंजी खुशबू जहिड़ी खुशबू कॾहिं कान ॾिठी आ। माउ खे कावड़ अचे वई। हकल ॾेई करे चई ॾे ख़बर कंहिंजे दर तां पिनी आयो आ। निहारे चवे थो ओ मुंहिंजी अम्मा कंहिं ॿिए दर तां कोन पिनियो आ। जंहिं दर तां पिनण सेखारियो अथई उन ई दर तां पिनी खाई रहियो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। उन जो रूह में कैसा कॾहिं भी कोन रलबो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। ऐ मुझा दोस्त मुझो अल्लाह ओहो थई जो मदीने वारे मीर जो रुगी वास्तो ॾींदे मुझो रब ओहो ॾेई छॾींदो आ जो कॾहिं तुंहिंजे असांजे ख्वाब ऐं ख़याल में भी कोन ईंदो आ। त मां अर्ज़ पे कयो त रोज़ी तंग छो थींदी आ। हे 5 मिंट भला सवा कलाक पूरो करे छॾिया। अल्लाह जो क़ुरान खोल। मुझे बेनियाज़ रब फरमायो वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंका। इशा जे निमाज़ खां बाद ज़िक्र जूं 4 तस्बीहूं ॿुधव न। नक्शबंदी तरीक़ो हुजे, कादरी हुजे, चिश्ती हुजे, सहरवर्दी हुजे, हर तरीक़े में सुम्हण खां पहिरीं ज़िक्र जूं लोलियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि।
अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि पोइ सभु तरीक़ा पंहिंजा क़ादरी तरीक़े में बआवाज़े बुलंद ज़िक्र कयो वेंदो आहे नक्शबंदी तरीक़े में आवाज़ खे बंदि करे अंदर जो अंदर में ज़िक्र पचायो वेंदो आहे मुंहिंजा दोस्त चिश्ती तरीक़े में जेके बि तरीक़ा आहिनि सभिनी तरीक़नि में अल्लाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे ऐं सभिनी खे मालिक कुर्ब कंदो आहे पोइ मां तोखां थो पुछां रब जो क़ुरान थो चवे त वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंका अल्लाह जो कुरान सच्चो आहे या न जवाब दे पो तू किए तो चवी घर में परेशानी थी या तावीज़ कहे विधाहन घर में टिण पिण थी वई आ तावीज़ कहे विधाहन घर जो परेशानियों खुटन न थियूं तावीज़ न न अल्लाह जो कुरान तोखे ॿुधाए रहियो आ तवमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंका जेके मां अल्लाह जे ज़िक्र खां मुंह मोड़े छॾींदा आहिनि मां अल्लाह दुनियावी मामलात उन्हनि जे मथां तंग करे छॾींदो हां अल्लाह जो कुरान सच्चो आहे या न जवाब दे रुगी दुनिया में न थोड़ो अगते तवध मुझे बेनियाज रब फरमायो जेके मां अल्लाह जे ज़िक्र खां मुंह मोड़े छॾींदा आहिनि दुनिया में उन्हनि जी मईशत तंग करे छॾींदो हां पैसा जाम हुंदन दिल जो सुकून कोन हुंदन के वरी पैसनि जे लाइ सिकंदा के दिल जे सुकून लाइ सिकंदा के ज़ाल जे हिकड़ी मुर्क लाइ सिकंदा के बच्चे जे ॻाल्हाइण लाइ सिकंदा बेचैनी हुंदी जेकॾहिं पैसे वारो हुंदो वञी डॉक्टरनि वटि खपाईंदो जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अजीब हूंदो वञी मुल्ला वटि खपाईंदो पर जेकॾहिं आशिक हूंदो त मुसल्लो विछाए रोई बरकातूं नफ़िल पढ़ी पंहिंजे सुहिणे रब जे ज़ात खे रिझाईंदो मुझे बेनियाज रब फरमायो वनहशुरुहु यौमल क़ियामत अमा मुझे बेनियाज रब फरमायो ओ मां अल्लाह जे ज़िक्र खां मुंह मोड़न वारा क़यामत जे ॾींहुं मां अल्लाह तोखे अंधो करे उथारींदो साईं रब जो कुरान तो पढ़ा मता चो त ए राज पर पंहिंजी ॻाल्हि करे वनहशुरुहु यौमल क़ियामत अमा क़ाल रब्बि लिम हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा मुझो अल्लाह फरमाए रहियो आहे जॾहिं महशर जे मैदान में अंधो करे उथारींदो सांस रब तो कुरान में चवे क़ाल रब्बि लिम हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा ओ मुंहिंजा मौला अॼु मूंखे अंधो छो कयो अथई मां त दुनिया में अखियुनि सां ॾिसंदो हुयुसि जॾहिं दुनिया में ॾिसंदो हुयुसि हिते मूंखे अंधो छो कयो अथई रब तो चवे बानो सवाल कंदो मां अल्लाह उनखे जवाब ॾींदुसि क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा व कज़ालिकल यौम तुनसा मुझे रब फरमायो मां रब जवाब ॾींदो मांस दुनिया में मां अल्लाह जे कुरान खे ॿुधी अणॿुधो कंदो हुए न ये मुल्लनि जूं ख़बरूं हन मुझे मुस्तफ़ा जे हदीस खे ॿुधी अणॿुधो कंदे हैं ये मुल्लनि जूं ख़बरूं हन असां इन्हनि ॻाल्हियुनि खां अॻिते हूं रब चवे थो तो दुनिया में मां अल्लाह जे आयतुनि खे ॿुधी व कज़ालिकल यौम कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा तो ॿुधी मां अल्लाह जे कलाम खे अणॿुधो कयो अॼु मां रब व कल यौम तुनसा दाहूं कर कूकू कर अज मां रब भी तुझे दाहुन के बुद्धि अणबुधो करे तो छड़िया छो त हीअ दुनिया आखिरत जी खेती आ खेती में जेको पोखबो उहो ही लुणन जे मिलंदो आ पोखे वठी यार पोखणी अथई त पोख न त वींदई मुद चढ़ी पानी थींदी पोयारो सुकी थींदई सोक यार जिते लुणंदो सॼो लोक मतां सिकी हिकड़े संग जे ला ऐ मुझा दोस्त अजीज अल्लाह मौक़ो दिनो थे जिंदगी जी काई खबर नाहे उजड़ गए वो बाग जिनके लाखों माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे
आएगा भी अकेला जाएगा भी अकेला, 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला। जेको कमाइणो थई सो कमाए वठ। मुझे महबूब फरमायो, मुझे आका फरमायो तहां जूं 3 शयूं कहिड़ियूं कहिड़ियूं हुजूर फरमायो। जेको तव्हां खाई छॾियो उहो तहां जो, जेको तव्हां पहिरे छॾियो उहो तव्हां जो, टियों जेको अल्लाह जे राह में तहां ॾिनो उहो तहां जो, बाक़ी पोयों तहां जो नाहे। जेको पोइते छॾे वेंदे हो तुंहिंजो नाहे, तुंहिंजो उहो आ जेको तो पंहिंजे जिस्म ते चोड़ियो, पंहिंजे बचन खे खारायो, पाण खाधी। रब चवे तो कुशादो ॾींहुं कुशादो खा, भलो ॾींहुं भलो खा, पाण भी खा पर मुंहिंजे मखलूक जो भी ख्याल कर। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बेतहाशा ख़ुशी थी आहे इन इदारे में ॿारनि खे क़ुरान करीम पढ़ंदो ॾिसी करे। सॼे ॻोठ खे लख मुबारकूं हुजनि जन हेड़ी सुहिणी मस्जिद ठहिराई आहे। उम्मीद आहे इंशा अल्लाह ताला वरी प्रोग्राम ते ईंदासीं त इदारो भी तैयार हूंदो, मदरसो भी तैयार हूंदो। ऐं मुंहिंजा दोस्त, अगरि तो वटि पैसा न आहिनि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, न अथई पैसा त छॾे ॾे। जॾहिं इदारे जो कमु थिए 2 ॾींहं रुॻी तगारी खणो, मुंहिंजो रब तुंहिंजो नालो भी ग़ुलामनि में लिखाए छॾींदो। नेकीअ जो कम कर, भलाईअ जो कम कर अल्लाह जे मखलूक सां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बस हाणे टाइम ओवर थी, ॾाढो थकिजी पियो। हाँ, अल्लाह से तव्हांखे सलामत रखे। 3 दफ़ो चयो त ॾाढो थकिजी पियो आहियां, माना वाकई ॾाढो थकिजी मां पियो। हाँ, मूंखे उम्मीद आहे त इंशा अल्लाह ताला तव्हांखे मुंहिंजे थक जो अहसास थींदो हूंदो। ऐं मां जेको ॻाल्हायो आहे ज़ोरी 1.25 कलाक ॻाल्हायो आहे। अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवण अॻे ई तो चयो हो त 10 मिंट छॾिजां 1.25 कलाक में। अमर जी नाट तो ॿुधाए। मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, तू आकाबो ऐं किबिलो मुंहिंजी सुहिणी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा। शलक मौला करे मूं ते अगड़ो करम, शलक मौला करे मूं ते अगड़ो करम, तो सगदे जी कया मां तवाफ़े हरम। शलक मौला करे मूं ते अगड़ो करम, तो सगदे जी कया, तो सगदे जी कया मां तवाफ़े हरम। ॼण त काबे अॻियां, ॼण त काबे अॻियां पियो ख़ुदा सां घुमा, ॼण त काबे अॻियां पियो ख़ुदा सां घुमा। तूं काबो ऐं किबिलो, तूं काबो ऐं किबिलो मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा। तुझे कदमने में जन्नत आ जाने खुदा, तुझे कदमने में जन्नत आ जाने खुदा। तुझे राजी आही, तुझे राजी आही, आहे राजी खुदा।
तुझे राज़ी आहीं तुझे राज़ी आहीं ॼण त राज़ी खुदा तोखे मौला चवां या चवां मां अम्मा तोखे मौला चवां या चवां मां अम्मा तू अक़बिलो ऐं काबो मुझी मिठड़ी अम्मा ओ अम्मा सुहणी अम्मा मुझी प्यारी अम्मा याद आशिक के आग निहाड़ा उगे याद आशिक के आग निहाड़ा उगे किया तो साढ़ो होसी ऐं काढ़ा उगे किया तो साढ़ो होसी ऐं काढ़ा उगे दिल चवे थी वरी तुझे झोली झुला दिल चवे थी वरी तुझे झोली झुला तू अक़बिलो ऐं काबो मुझी मिठड़ी अम्मा ओ अम्मा ओ अम्मा मुझी प्यारी अम्मा मुझी मिठड़ी अम्मा। हिकड़ो जुमलो बार बार चयम अणपढ़ियलन खे तो सुकून अचे वियो हूंदो पर जेके पढ़िया लिखिया हन उन्हनि जे दिल में वरी थोड़ो टक टक थींदी हूंदी त बार बार तो पियो चवे त अम्मा सां काबे जे आॾो घुमा ॼण खुदा सां पियो घुमा अम्मा के किबलो काबो पे तो चाहे चरियो थी वियो अच्छा हाँ चरियो थी वियो अम्मा जे प्यार में चरियो थी वियो लेकिन मां रब जो कुरान तोखे ॿुधायां अल्लाह कुरान करीम में अबे अम्मा के छा सॼियो ॻाल्हि ख़त्म थी वेंदी न खत्म थी वेंदी ॻाल्हि अल्लाह जे ज़ात फरमायो वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा रब्बयानी रब मुझे रब जे ज़ात अबे अम्मा के सॾियो आ कीअं सॾियो आ कीअं सॾियो आ अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया अल्लाह जे ज़ात कहिड़ी रबूबियत में सॾियो आ मुझो रब तो फरमाए तोखे पैदा करण वारो मां झोलीअ में पालण वारी तुंहिंजी अम्मा तोखे वजूद ॾियण वारो तुंहिंजो खुदा उन वजूद के तहफ़ुज़ ॾियण वारी तुंहिंजी अम्मा तोखे ज़ुबान ॾियण वारो तुंहिंजो खुदा तोखे ज़ुबान हलाइण जे सेखारण वारी तुंहिंजो अबो ऐं अम्मा तोखे पेर ॾियण वारो मां खुदा तोखे हिक हिक विख सेखारण वारो तुंहिंजो अबो ऐं अम्मा मुझो अल्लाह तो फरमाए इन अबे अम्मा सा 5 आयतूं कुरान जो पढ़न जे ला तैयार हां 5 आयतूं उन 5 आयतुन में अल्लाह पंहिंजे वहदानियत खां बाद में अगर को हुक्म दिनो आ त अबे ऐं अम्मा जो दिनो आ 5 आयतूं कुरान जो पढ़न ला तैयार हां पर कह बे दफे हियर वक्त कोने सजो पघिरजी वियो हां अल्लाह जी जात बाबरकात जा बानो जनवरी महीनो होजे 30 जनवरी मुखे पघर होजे मना गाल कुछ भी याद अल्लाह जी जात तवा के सलामत रखे मुखे उम्मीद आ इंशाअल्लाह ताला तवा दोस्त पंधड़ो करे आया हो खुदा तहां जो पंधड़ो सजायो कंदो मुझे थक के दिसी करे नाराज न थींदो पर वरीब तहां के अर्ज कंदुस इन मदरसे जी पार थव इन बचड़न जी पार थव हितों वारन के ब्या जितों जा आयो उनन के उतों जी पार था त पांजे मस्जिदिन ऐं पांजे मदरसे जे बचड़न जो जेतरी भी खिदमत कंदो इंशाअल्लाह ताला दिनो किनो कदह भी कोन थींदो आ दिनो हमेशा जे ला बनो ही होंदो आ अल्लाह ताला जी जात मुझो चवण ता जो बुधन कबूल फरमाए सबई दोस्त एक बेरो अलहम्द 3 बेरा कुल अल्लाह शरीफ पढ़ो त ईसाले सवाब मरहूम मगफूर आजम अली ऐं उन जे अमड़ ऐं साईं हाजी मोहम्मद सूफ ऐं उन जा अजीज अकार
एक बेरो अलहम्द 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह।